ॿी ख़बर नाज़रीन नवां सां शेयर कंदासीं त सिंध हुकूमत बेटनि खे सियासी मामिलो बणाइण इहो चवणु आहे सुतसमा वारे वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ जो वधीक चवणु आहे त वफ़ाक़ बेटनि जे मामले ते के बि गैर आइनी क़दम न आहिनि खयां। चाहियूं था त बेटनि ते तरक़ी थिए ऐं परॾेही सीड़पकारी अचे। एहतिजाजी सियासत जो मक़सदु मुफ़ादनि जो तहफ़ुज़ करणु आहे। जी नाज़रीन नवां खे ॿुधाईंदा अॼु सुतसमा वारे वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त सिंध हुकूमत बेटनि खे सियासी मसइलो बणाए रही आहे। वफ़ाक़ बेटनि जे मामले ते के बि गैर आइनी क़दम न आहिनि खयां। चाहियूं था त बेटनि ते तरक़ी थिए ऐं परॾेही सीड़पकार अचनि। एहतिजाजी सियासत जो मक़सदु मफ़ादनि जो तहफ़ुज़ करणु आहे। इन हवाले सां राब्तो कयो कराची में आवाज़ टीवी जे रिपोर्टर नजीब नाइट सां। जी नजीब, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ मज़ार क़ायद ते हाज़िरी बाद मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे। उनजो चवणु आहे त कराची में जेके वफ़ाक़ी प्रोजेक्ट हलनि पिया उन ते वफ़ाक़ पारां जेको आहे कमु जारी आहे, पर सिंध हुकूमत जी सुस्ती जे करे जेको आहे उहे प्रोजेक्ट पूरा न पिया थियनि, जंहिंमें K4 मनसूबे समेत ॿिया केतिरा ई मनसूबा आहिनि जेके सिंध हुकूमत जेको आहे सुस्ती कयूं वेठी आहे। इन जे करे हू मनसूबा सुस्त रफ़्तारी जो शिकार आहिनि। बेटनि जे हवाले सां ॻाल्हाईंदे हुन चयो त बेटनि ते असां इंडस्ट्रीज़ लॻाइण पिया चाहियूं त जीअं उते जेको आहिनि ख़ासि तौर कराची जूं वॾियूं जेके इंडस्ट्रियूं आहिनि उते पंहिंजा उहे प्लांट लॻाइनि ऐं ॿिया माण्हू बि जेको आहिनि कारोबारी शख़्सियतूं उते जेको आहे इंडस्ट्रियूं लॻाइनि। ऐं असांजी तरजीह इहा हुई त जेको आहे उतां जे माण्हुनि खे पहिरियों जेको रोज़गार फ़राहम कयो वञे हा उहो उतां जे माण्हुनि खे, ऐं उतां जे माण्हुनि खे जेकॾहिं कंहिंजी ज़मीन ते का शइ जी अॾावत थिए हा, को इंडस्ट्री लॻी आहे त उन माण्हू खे जेको आहे उनजो मुआवज़ो बि ॾिनो वञे हा। असांजो इहो मनसूबो हुयो। हुन चयो त सिंध हुकूमत जेको आहे हर मनसूबे खे जेको आहे सियासत जे वर चाढ़े थी छॾे। ख़ासि तौर जेके मनसूबा जेको आहे वफ़ाक़ी गवर्नमेंट पारां शुरू कया पिया वञनि, जेके मेगा प्रोजेक्ट आहिनि उन्हनि हवालनि सां सिंध हुकूमत जेको आहे सियासत कंदी आहे ऐं इन जे करे जेको आहे उहे मनसूबा रोलड़े जो शिकार थी वेंदा आहिनि। हुन चयो त वफ़ाक़ी हुकूमत कराची समेत ॿियनि ज़िलनि लाइ बि जेको आहे कमु करे पई ऐं उन हवाले सां ॿिया प्रोजेक्ट्स बि आहिनि जेके जल्द अनाउंस कया वेंदा। हुन चयो त असांजी हुकूमत समूरे पाकिस्तान खे जेको आहे हिकु नज़र सां ॾिसे थी ऐं कोशिशि कयूं पिया त सिंध जे ॿियनि ज़िलनि में जेको आहे प्रोजेक्ट ॾिना वञनि। जी ठीकु आहे नजीब, वॾी महिरबानी हिन हवाले सां अपडेट करण लाइ।